MW न्यूज़ में खुश आमदीद चऊं था। अॼु तव्हांखे ॿुधायूं था मिसणवती जे हवाले सां ख़बर। मिसणवती में गंदगी जो फक़दान वधी वियो आहे। बल्दियाती निज़ाम ख़त्म थियण खां पोइ मिसण में सफ़ाई न थी, गटर नालियूं पलटी पियूं, किचिरे जा ढेर लॻी विया, बदबू सबबु रहवासी अज़ाब में। मिसाल शहर MNMPA खां त विसरी वियो त DC DMO ऐं ॿी इंतज़ामिया खां बि विसरी वियो। रहवासी गंदगी सबबु अज़ाब में अची विया। चंडोलार इंतज़ामिया 12 रबियुल हवाले जे हवाले सां बि मिसणवती में का बि तयारी न कई। सफ़ाई न हुअण जे करे त 12 रबियुल हवाले सां निकितल जुलूस किचिरे जे ढेर ऐं गंदे पाणी में गुज़रंदा। रिपोर्ट मोहम्मद कासिम वडी।